सिंधु दरिया ते तकरारी कैनाल ऐं कारपोरेट फार्मिंग मंसूबे ख़िलाफ़ जसकम बशीर ख़ान तरफ़ां कराची प्रेस क्लब अॻियां 10 ॾींहं वारी बुख हड़ताली कैंप जारी आहे। जसकम चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर न्याज़ कालाणी, पुनल सारियो, आसिफ राहूजो ऐं मुजीब आज़ाद समेत 20 कारकुननि 5 ॾींहं बि बुख हड़ताल जारी रखी। इन मौक़े ते जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो, GS सिंध महाज़ जे सरबराह रियाज़ चांडियो ऐं ACUP अॻवान मुनीर हैदर शाह कैंप ते पहुची डॉक्टर न्याज़ कालाणी ऐं कारकुननि जी जदोजहद जी वाकाण कई। डॉक्टर न्याज़ कालाणी चयो त सिंधु दरिया जे वेकरनि खे ॿीहर ओज ॾियारण लाइ रत जी आख़िरी फुड़ीअ ताईं जदोजहद जारी रहंदी। पाणी जो बहिरान कुदरती न पर रियासती नाइंसाफ़ी ऐं हुक्मराननि जी ग़लति पॉलिसियुनि जो नतीजो आहे। उन चयो त कारपोरेट फार्मिंग मंसूबे ज़रिए सिंधियुनि ऐं सिराइकिन खे पंहिंजे वतन में ई बेवतन कयो पियो वञे। कैंप ते क़ौमी गीतनि जी महफ़िल पिणु मचाई वई, जंहिंमें नौजवान रागी सदाम राजपर क़ौमी गीत ॻाए सिंधु दरिया खे भेटा पेश कई। कैमरा टीम सां गॾु मसरूर खोड़ो, कोशिश डिजिटल, कराची।